सिंध हाई कोर्ट डॉक्टर शाहनवाज़ कुंबर क़तल केस जी जांच पुलिस खां वापसि वठी एफआई हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत सिंधड़ी थाणे ते दाख़िल एफआईआर ख़त्म करण बाबति पीर उमर जान सरहंदी ऐं अॻूणी सीआईए इंचार्ज इनायत ज़रदारी जी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच में डॉक्टर शाहनवाज़ क़तल केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान फ़रियादी धुर ऐं वकील अदालत में पेश थिया। अदालत धुरनि जा दलील ॿुधण बाद वारसनि जे दाख़िल कयल एफआईआर खे बरक़रार रखंदे हुकुम ॾिनो त जांच पुलिस खां वापसि वठी एफआईए खां कराई वञे, छाकाणि जो क़तल पुलिस जे हिरासत में थियो आहे। इन करे पुलिस हिन वाक़े जी जांच नथी करे सघे। अदालत डॉक्टर शाहनवाज़ केस में मौलवी पीर उमर जान सरहंदी ऐं अॻूणी सीआईए इंचार्ज इनायत ज़रदारी जूं दाख़िल करायल पटिशन्स बि रद्द करे छॾियूं। अदालत कार्रवाई बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे दरख़्वास्त गुज़ारनि जी वकील फ़ैसिले खे वारसनि जी सोभ करार ॾींदे चयो त अदालत खे दरख़्वास्त कई आहे त हिन केस जा मुख्य जवाबदार डीआईजी जावेद इस्काणी ऐं 2 एसएसपीज़ गिरफ़्तार न आहिनि थिया, जिन जी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स खां मदद वरिती वञे। सिंध हाई कोर्ट डॉक्टर शाहनवाज़ कुंबर क़तल केस जी जांच पुलिस खां वापसि वठी एफआईए हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत सिंधड़ी थाणे ते दाख़िल एफआईआर ख़त्म करण बाबति पीर उमर जान सरहंदी ऐं अॻूणे सीआईए इंचार्ज इनायत ज़रदारी जी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच में डॉक्टर शाहनवाज़ क़तल केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान फ़रियादी धुर ऐं वकील अदालत में पेश थिया।